नासी सॼे मुल्क जा मातली में बि वधंदड़ महांगाई सबब मिसकीन माण्हू हिक वेले जी मानी लाइ बि परेशान थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था बाबर अली सांग जी हिन रिपोर्ट में। मुल्क में वधंदड़ महांगाई मिसकीन माण्हुनि जो जीअण मुश्किल करे छॾियो आहे। मातली शहर तोड़े आसपास जे इलाइक़नि जा ॾियारीदार पौरियत ग़रीब माण्हू जेके हिक वेले जी मानी लाइ परेशान हुजनि था, खाधे पीते जी शयुनि अटे गिह दालनि चांवरनि सब्जियुनि जा मुल्ह महांगा हुजण सबब लातादाद अहिड़ा ख़ानदान बि आहिनि जिन जे घरनि जी चुल्ह हिक वक़्तु बि नथी भरे। महंगाई एतिरी आहे, असल में मथां खां महंगाई कोन आहे। ही हर दुकानदार पंहिंजो रेट करे वेठो आहे। केरु कंहिंखे पुछण वारो कोन आहे। जेको अचे थो हू बसि पंहिंजी मञाए थो छा। बाक़ी असां जहिड़ो ग़रीब माण्हू रोज़ रोज़ी करे पियो, रोज़ खाए पियो आहियूं। उनमें बि 1000-1200 रुपए में बि असीं आलू बसर कोन था खाए सघूं बाबा। एसी न डीसी न मुक्ता ये अलॻि कहिड़े मखलूक जो नालो आहे, न असांखे नाले जी ख़बर आहे। लुटमार लॻी पई आहे। हर कंहिंजा पंहिंजा रेट आहिनि। परचून जे दुकाननि ते हुननि जा पंहिंजा आहिनि, सब्जियुनि जा पंहिंजा रेट आहिनि। का लिस्ट ते अमल दरामद कोन्हे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मातली शहर में रोज़मर्रा जी इस्तेमाल वारी शयुनि जा मुक़ररु सरकारी अघनि ते अमल कराए मुनाफ़े खोर वापारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करण सां गॾु बचत बाज़ारूं लॻाए हितां जी आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु बाबर चांग, धरती टीवी, मातली।